बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही जो अजरक आ वेढ़ियो पियो तंहिंखे फाड़े अधो अधु कयो। ही जो अजरक आ वेढ़ियो पियो तंहिंखे फाड़े अधो अधु कयो। हिकु सिर सां कफ़न ऐं ॿियो चेल्हि सां संदरो ॿधो। कुझु त अॻिते वधो कुझु त जीजल लाइ कयो। मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, अॼु मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे सिंधी सक़ाफ़त। अॼु असांजो हिते गॾु थियण जो मक़सदु आहे त जीअं सिंधी सक़ाफ़त जी अहमियत ऐं उन जे तहफ़ुज़ ते रोशनी विझी सघूं। सिंधी सक़ाफ़त सिर्फ़ु हिकु सक़ाफ़त नाहे, बल्कि उहा असांजी ज़िंदगीअ जो मक़सदु आहे। उहा असांजी शनाख़्त आहे, असांजे तारीख़ जो रोशन चिराग आहे। जनाब सदर, सिंध जी पाक मिटीअ मां न फ़क़ति हज़ारें साल पुराणे तमदुन जनमु वरितो आहे, पर उहा धरती आलमी सक़ाफ़तुनि में पंहिंजी जाइ पिणु रही आहे। सिंधी सक़ाफ़त जा रंग रस्मूं रवायतूं ज़बान असांखे ॿियनि क़ौमुनि खां धार सुञाणप ॾियनि थियूं। जनाब सदर, असांजो सक़ाफ़ती विरसो न फ़क़ति फ़न, मौसीक़ी, लोक दास्तान ऐं शाइरी आहे, पर उन में असांजी अखुवत, मुहबत ऐं अमन जो पैगाम पिणु शामिलु आहे। जिते असांजी सिंध तारीख़ में हिकु वॾी अहमियत हासिलु आहे, उते अफ़सोस सां चवणो थो पए त वसीलनि सां मालामाल सिंध, जंहिंमें दरिया, खूह ऐं ज़मीन सभु कुझु हूंदे बि अवाम अञा बि बेकारी, बेरोज़गारी ऐं गुरबत में मुब्तला आहे। असांजा ॻोठ, वहाण, वस्तियूं अॼु बि आबाद आहिनि, पर ओताकूं वीरान थी वियूं आहिनि। जिते भाउ ऐं भेण जो रिश्तो अनमोल हो, उहो कंहिं बदनज़र जे वर चढ़ी वियो आहे। जनाब सदर, जिते असांजे हथनि में सिंध जा हक़ हुआ, उहे ॿिया हक़ चीरे चॿाड़े हड़प करे रहिया आहिनि। नौजवान जेके हिन मुल्क ऐं धरतीअ जो मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि जे मुस्तक़बिल सां खेॾियो थो वञे, उन्हनि खे बेरोज़गारीअ में धिकियो थो वञे, उन्हनि जी मेरिट ते सिफ़ारिश ऐं नाइंसाफ़ीअ जे हथ ठोकी दीवार बणाई थी वञे, तालीम जे निज़ाम खे बर्बाद बणायो थो वञे। सिंध जे स्कूलनि जो छा मां हाल ॿुधायां? हज़ारें स्कूल काग़ज़नि में हलनि पिया, पर हिन सरज़मीन ते मौजूदु आहिनि ई कोन। कॾहिं कॾहिं पंहिंजे मतिलब हासिल करण लाइ एहतिजाज कंदे ॿारनि जे क्लासिस बंदि करे एहतिजाज खे कामयाबु कयो वेंदो आहे। जिते स्कूलनि में जानवरनि जा वाड़ा हुजनि, जिते स्कूल सियासी जलसनि जा अॾा हुजनि, जिते स्कूल वॾेरनि जा वथाण हुजनि, सा मुंहिंजी मज़लूम सिंध हूंदव। जिते इस्पतालुनि में दवा न दवाऊं हलनि थियूं, जिते डॉक्टर न दवा हुजे, हिकु आलीशान इस्पताल में डिस्पेंसर OPD कंदो हुजे, सा मुंहिंजी मज़लूम सिंध अथव। जिते मरीज़ एमरजेंसीअ में रश्के में अचनि ऐं लाशूं वरी कारगो में वञनि, सा मुंहिंजी ग़मगीन सिंध अथव। जिते 10 वेसा ज़मीन ते कूंदर कुसजनि, सा मुंहिंजी सिंध अथव। जनाब सदर, सिंध रोई रही आहे, पर उन जी दहां ॿुधण वारो कोई नाहे। मिटी सिंध जी दर्दनि सां भरियल आहे। उथी पो नौजवानो, एकता मनाइण वारो, भरे वठो धरतीअ जे दर्दनि खे पंहिंजे भाकुरनि में, पंहिंजे जीजल जी मालिकी कयो। जनाब सदर, हर साल सिर्फ़ु टोपी अजरक पाए फेसबुक या व्हाट्सएप जी DP चेंज करणु असांजो मक़सदु एकता जो नाहे। पंहिंजी सोच में तब्दीली करियूं, पंहिंजे दर्दनि भरी सिंध जी मालिकी करियूं। दोस्तो, अचो गॾिजी उहो वाइदो करियूं त सिर्फ़ु अॼु न, बल्कि हर रोज़ एकता में रहंदासीं, हिक ॿिए जी सार संभाल लहंदासीं, सिंध जे हक़नि जी सार संभाल लहंदासीं। जिए सिंध, जिए सिंध जी सक़ाफ़त।